सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नबूवत आख़िरी हुई, उन खां पोइ ॿियो को नबी अचणो न हो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो दीन दुनिया जे सभिनी मज़हबनि खां ॿिनि ॻाल्हियुनि में मुमताज़ आहे। ॿ खूबियूं ऐं ॿ कमाल जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन में आहिनि, उहे ॿ कमाल कंहिंमें बि कोन्हे। हिकिड़ो कमाल कहिड़ो त दीन यानी क़ुरान करीम महफूज़ किताब आहे। यहूदियुनि वटि तौरात जो हाफ़िज़ मौजूदु कोन्हे, ईसाईनि वटि इंजील जो हाफ़िज़ मौजूदु कोन्हे, हिंदुनि वटि गीता जो हाफ़िज़ मौजूदु कोन्हे, सिखनि वटि वेदनि जो हाफ़िज़ मौजूदु कोन्हे, असां सिंधियुनि वटि भिटाई जे रिसाले जो हाफ़िज़ मौजूदु कोन्हे, स्कूलनि में 5 दर्जे जो हाफ़िज़ मौजूदु कोन्हे। हिते क़ुरान करीम जा हर दौर में लखनि जे तादाद में हाफ़िज़ मौजूदु आहिनि। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अमेरिका जी मर्ज़ी इहा आहे त मुस्लमान वटि क़ुरान न हुजे, रूस जी मर्ज़ी इहा आहे त क़ुरान न हुजे, चीन जी मर्ज़ी इहा आहे त क़ुरान न हुजे, जर्मनी जी मर्ज़ी इहा आहे त क़ुरान न हुजे, इक़्तिदार जे कुर्सीअ ते जेके भोपा वेठा आहिनि तिन जी मर्ज़ी इहा आहे त क़ुरान करीम कंहिं क़िस्म जो न हुजे। पर 1400 साल जी तारीख़ ॿुधाए रही आहे त अमेरिका जा बम हिरोशिमा खे तबाह करे सघनि था, रूस जी कुवत वियतनाम खे तबाह करे सघे थी, पर इन्हनि जी एटमी कुवत ऐं दौलत क़ुरान जे हिकिड़े नुक़्ते खे पंहिंजी जॻह खां हटाए नथी सघे। बराबरि आहे न? जेको क़ुरान मके में पढ़ियो वञे थो उहो ठटे में पढ़ियो वञे थो, जेको मदीने में पढ़ियो वञे थो सो हिते पढ़ियो वञे थो। उते भी इमाम ग़लती करे थो, अखर ॾियण वारो मौजूदु, हिते भी ग़लती करे थो, अखर ॾियण वारो मौजूदु। क़ुरान जूं आयतूं 6666 त जन्नत जा तबका 6666। ॻाल्हि सम्झ में आई कान आई? तो क़ुरान जो को मुक़ाबिलो करे नथो सघे। चाहे हामिलीन मज़हब हुजनि, हिंदुअनि जे भोपनि खे चओ, ईसाईनि जे पादरियुनि खे चओ त आई मुआंदो हिननि आलमनि सां टकराए ॾिसो, टकराईंदा? चओ के भोपे खे वठी अचे हिननि मौलवियुनि जो मुक़ाबिलो करे, उन्हनि जे किताब खे चओ त असांजे किताब जो मुक़ाबिलो करे ॾिसो, उन्हनि जे मज़हब जे बानीअ खे चओ त असांजे बानीअ मज़हब मुहम्मद मुस्तफ़ा जो मुक़ाबिलो करे ॾिसो, जंहिंजे जुती मुबारक जी मिटी अर्श खां मथे आहे। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कंहिंखे बि ताक़त कंहिं क़िस्म जी कोन्हे। मुक़ाबिला थिया पर हाराया। शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो ईसाई आयो, इंजील खणी आयो, चई मुल्ला क़ुरान आंजो किताब आहे, इंजील असांजो किताब आहे, ॿिन्ही खे बाहि में था उछलायूं, जेको सड़ी वञे सो कूड़ो आहे। शाह साहिब ॾिठो त इंजील ते मसालो हणी आयो। अंग्रेज़ त हिरफती हूंदा आहिनि। हाणे ॾिठई जेकॾहिं मुनाज़रो न कंदुसि त ॼट फिरी वेंदा, चवंदा असांजो मुल्क फिरी वियो। तंहिंजे करे चई हिन पादरी खे, चई इंजील अवांजो मज़हबी किताब आहे, क़ुरान असांजो मज़हबी किताब आहे, मज़हबी किताबनि खे बाहि में उछलाइनि इहा उन्हनि जी बेइज़्ती आहे। तोखे मुक़ाबिलो करणो आहे, तो इंजील सीने सां लॻाए ऐं क़ुरान तो सीने सां लॻायां, ॿई बाहि में था घिड़ूं, जेको सड़ी वञे सो कूड़ो आहे। फबोहितल जी कफ़र त पादरी हटी बीह। वरी चई त म्या असांजो मज़हब सचो आहे। चई कीअं? चई असांजूं गिरजाऊं जेके गिरजाऊं आहिनि से असीं ठाहियो छॾियूं त 100 सालनि ताईं मज़बूत। आंजे मस्जिद में जुमे ते पेती फिरे, कॾहिं दरी लथी पई आहे, कॾहिं नलको टुटो पियो आहे, कॾहिं फर्श चिॿो थियो पियो आहे। तॾहिं शाह साहिब हुनखे चयो त मज़बूत गिरजा में मूंखे वठी हल। सन 58 में दिल्ली में हिकिड़ी मज़बूत गिरजा हुई। चई शाह साहिब जी ॾिस गिरजा सन लिखी छॾ, 100 सालनि ताईं मरमत जी ज़रूरत कोन्हे। चई परे न वञ, लिखण जी ज़रूरत कोन्हे। शाह साहिब आयत पढ़ी क़ुरान जी, लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह। पढ़ी जो फूक कईसि त विचा गिरजा 2 टुकर थी पई। चई मज़बूत इहा आहे जेका हिकिड़ी आयत जो धम कान झले सघी। मस्जिदनि ते खिले थो जेके 30 सिपारनि जी धम झले थी अचनि। सम्झे? हाँ, और पादरी कुत्तो वठी आयो, ईसाईनि जी कुतनि सां मोहबत आहे। पछाड़ी में शाह साहिब फरमायो कुत्तो छो वठी आयो ईअं? चई आंजे नबीअ चयो हो त जिते कुत्तो हूंदो उते मलाइक कोन ईंदो, ऐं सफ़र में कुत्तो रखंदो आहियां त न को मलाइक अचे न को मरा। पादरी चयो, चई असांजे नबीअ बराबरि ईअं चयो हो त जिते कुत्तो हूंदो उते मलाइक कोन ईंदो, पर तूं ॻाल्हि कोन सम्झे। चई कहिड़ी ॻाल्हि? चई असांजे नबीअ चयो हो त जिते कुत्तो हूंदो उते माण्हू वारो मलाइक कोन हूंदो, कुत्ते वारो मलाइक त हूंदो, तुंहिंजो साह कुत्ते वारो मलाइक कढंदो। हाणे वरी चई शाह साहिब खे,
चई चऊं तो खर्चो पर हिकिड़ो मसालो मूंखे सम्झाए। चई कहिड़ो? कि ही कुत्तो जेको मूं आंदो आहे सो हिंदू आहे या मुस्लमान आहे? शाह साहब चयो इहो ॾुखियो मसालो कोन्हे जंहिंजे लाइ आलमगीरी या शामी खोलणी पवे, फतवा पुछणी पए। चई टके जो गोश्त वठी अॻियां उछलाईं, सभिनी खे जोड़ाए अकेलो खाधई त हिंदू आहे, ॿियनि सां सभिनी सां गॾु खाधई त मुस्लमान आहे। हाणे पाण तव्हां ॿुधायो त हिंदू आहे या मुस्लमान आहे? ॿुधायो, हा ॿुधायो, हिंदू आहे या मुस्लमान आहे? इहो अकेलो खाराइण असांखे अंग्रेज़ सेखारियो। सभु कंहिंजे अॻियां प्लेट ऊंधी रखी आहे, हिन जा जरासीम हिन खे लॻंदा, हिन जा जरासीम हिन खे लॻंदा। जरासीम बेग़ैरता आमी आहिनि, सभु अंग्रेज़नि में आहिनि, यूरोप में आहिनि, अमेरिका में आहिनि, नेंसी में आहिनि, मलक एलिज़ाबेथ में आहिनि। असां कलमूं पढ़ी जरासीम सभु लॾे अमेरिका मोकिले छॾिया। बसि असां में थोरी जरासीम। आई भेण 7 ॾींहं में चवंदा कुता थी वेंदा, असीं जे करे महीनो में चवंदासीं त तव्हां का ढप ई कान ईंदी। बसि हे बेटा जरासीम सां भरियल असांखे पिया चवनि त ऊंधियूं प्लेटियूं करे अची खाओ, इहो अंग्रेज़ जो ताम आहे। सम्झ, असांजे हामेदीन में हिकिड़ो पादरी आयो, हज़रत मालिक बिन दीनार वटि आयो, चई अच मुक़ाबिलो कयूं, ॿई हथ बाहि में था घिड़ायूं, जेको सड़ी वञे सो कूड़ो आहे। चई अच, ॿिन्ही विधो, न को मालिक बिन दीनार जो हथु सड़ियो, न को पादरी जो सड़ियो। तॾहिं हज़रत मालिक मथे अर्ज़ कयो, चई परवरदिगार आलम मुंहिंजे इज़त जो सुवाल कोन हो, इस्लाम जे इज़त जो सुवाल हो, मुंहिंजे हथ ऐं पादरी जे हथ में तो फ़र्क़ु कोन कयो। तॾहिं परवरदिगार आलम जे तरफ़ां हुनखे जवाबु मिलियो त कद अजल या मालिक, ऐं मालिक तो जल्दबाज़ी कई, पादरी जो हथ तुंहिंजे हथ जे बरकत जे करे कोन सड़ियो आहे, तूं हथ कढी पादरी खे चओ विझ त सड़े थो या नथो सड़े। क़ुरान छा आहे? महफ़ूज़ आहे। चओ छा आहे? महफ़ूज़ आहे। चओ क़ुरान करीम छा आहे? महफ़ूज़ आहे। दुनिया जो को बि किताब न छाजे करे महफ़ूज़ आहे? त मुहम्मद जी नबूवत आख़िरी नबूवत। सम्झ, छाजे करे चओ? नबूवत जी सीरत जुदा हूंदी आहे, सम्झ, नबूवत जी आदत जुदा हूंदी आहे, पैगंबर उहो हूंदो आहे। चओ सम्झ, जंहिंजे अल्लाह जल जलालू आज़ा में कुवत रखी आहे। हीअ ज़बान आहे जंहिंसां खारे ऐं खटे जो फ़र्क़ु थींदो आहे, मिठे ऐं कड़े जो फ़र्क़ु थींदो आहे। बुखारी में हदीस आहे, हिकिड़ी औरत नबी साईं खे दावत ॾिनी, ॿकरी जे ॿोड़े जी प्लेट भरे अची अॻियां रखी, नबी साईं ॿोटी चॿाड़े ॿाहिरि कढी, फरमायूं त आइनल मराए थो, औरत किथे आहे? औरत किथे आहे? औरत आई, फरमायूं त इन्हा शातुन कद ज़ुबिहत बग़ैर इज़्नि आलिहा, हीअ ॿकरी मालिक जे इजाज़त खां सवा कुझु न। अब औरत हैरत में पइजी वई, साईं खे पतो कीअं पियो? साईं जिन ज़बान ॿाहिरि कढी ॿिनि आङुरियुनि जे विच में झली, फरमायूं त खारे ऐं खटे जो फ़र्क़ु सभु कंहिंजी ज़बान करे सघे थी, कड़े ऐं मिठे जो फ़र्क़ु सभु कंहिंजी ज़बान करे सघे थी, पर हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु फ़क़ति नबी जी ज़बान करे सघे थी, ॿी नथी करे सघे। कंहिंजी ज़बान चओ? नबी, ॿिए कंहिंजी ज़बान कोन। असीं वॾा वॾा मुक़रर आहियूं, अल्लामा आहियूं, फलाना आहियूं, वॾा लक़ब आहिनि, इश्तिहार खुटी विया, असांजा नाला नथा खुटनि, पर जेकॾहिं हराम जो छेलो पवंदे त हॾ बि कोन छॾींदासीं हुनजा। असांखे घणो पतो हलाल जो आहे या हराम जो आहे? हीअ त नबूवत वारी ज़बान आहे जेका हला। हाणे नबी साईं खां पोइ ग़ुलाम अहमद कादियानी नबूवत जी दावा कई। हे छठे में कादियानी जो ज़ोर आहे, तंहिंजे करे मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाइणी हुई। सम्झ, हींअर मुबल्लिग़ घणा आहिनि। हा, ग़ुलाम अहमद पाण लिखियो। छा लिखई? चओ पाण लिखई। चई मुंहिंजे हिकिड़े पासीरे खीसे में ॻुड़ जा ॻंढा हूंदा आहिनि, ॿिए जे अंदरि वट जा खड़ा हूंदा आहिनि, पोइ कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदो आहियां, ॻुड़ जे ॻंढनि सां तारत कंदो आहियां, वट जा खड़ा खाईंदो आहियां। नबी जी ज़बान ॾिस, जहिड़ो नबी तहिड़ो खाधो। नबी बदमाश त खाधो, वरी मुटाणा खड़ा। सम्झ, कड़ा खड़ा चओ, मुटाणा खड़ा। हिकिड़ो वीचारो ॼट हो, सो वियो तारत ते, काकूस लाइ वियो त करो खणी कोन वियो, खड़ो खणी कोन वियो। चऊं मैं दरवेश तूं तोरो पियो कयो, न को खणी न खड़ो, न को करो, चई पाण ठिग करियो ई कोन। त ही भेण चो त ठिग करे ई कोन, वट वारा खड़ा। ॻुड़ जे ॻंढनि जे बदिरां छा खाए? वट वारा खड़ा। मुबारक संधू हिते हुननि जो मुबल्लिग़ थी आयो आहे, बेईमान वॾो। सम्झे, हीउ तव्हांजो बैंक जो गारे वारो मैनेजर, इहो बेईमान कादियानी थिया। मुस्लमाननि खे था मुझाइनि, मुस्लमाननि खे उहो मुझाए जंहिंखे आंजे नबी जो पतो कोन्हे। नबूवत जी ज़बान छा हूंदी आहे? हुज़ूर जिन ॻाल्हाइनि पिया, अब्दुल्ला बिन अमर बिन आस लिखे पियो, हिकिड़ो दफ़ो अर्ज़ कई त अल्लाह जा रसूल, कावड़ वारी हालत में तव्हांजे ज़बान मां जेका ॻाल्हि निकिरे, छा लिखी उम्मत ताईं पहुचायां या न? नबी जी ज़बान ॿाहिरि कढी, ॿिनि आङुरियुनि में झली, बुखारी जा लफ़्ज़, चऊं उक्तुब फइन्नहु ला यख़रुजु मिन फ़ीहि इल्ला हक़। फरमायूं त कावड़ वारी हालत में मुंहिंजे ज़बान मां जेका ॻाल्हि निकिरे, सा बि लिखी उम्मत ताईं पहुचाए, उहो दीन आहे, छो त हिन ज़बान मां हक़ खां सवाइ ॿी ॻाल्हि निकिरी नथी सघे। नबूवत जे ज़बान मां चओ, हक़ खां सवाइ ॿी ॻाल्हि निकिरी नथी सघे। हिन बेईमान जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, तंहिंमें जेकॾहिं तव्हां जाचींदा त हिन छा कयो आहे? चओ 95% कूड़ आहिनि, संस किताबनि।
हजरत ईसा के गाड़ियों नहीं चई हजरत ईसा खाऊ पीऊ शराबी कबाबी चई टे नानियूं टे ॾाॾियूं हजरत ईसा जूं बदकार हुयूं। ईसा नबीअ खे हिन गाड़ियूं ॾिनियूं आहिनि बेईमान। ईसा नबी के वरी पाण कीअं जेको पैगंबर आहे कंहिंखे तालीम जो इंतजाम अल्लाह जे तरफ़ां थींदो आहे। दुनिया जे कंहिं माण्हू जो इल्मी अहसान न हूंदो आहे। नबी सही वेठा आहिनि वही नाज़िल पई थिए। बुखारी में हदीस आहे रुमाल रेशमी ते हज़रत जिब्रील सूरत फातिह लिखे आयो चई इकरा या मोहम्मद ऐं मोहम्मद पढ़। फरमाई त मां न बेकारीन ऐं पढ़ियल कोन आहियां। चई इकरा या मोहम्मद ऐं मोहम्मद पढ़। चई त मां न बेकारीन ऐं पढ़ियल कंहिं क़िस्म जो कोन आहियां। अल्लाह सी फरमायो इकरा व रब्बुकल अकरम ऐं मोहम्मद तूं चवे थो पढ़ियल कोन आहियां कंहिंजे करे ही पढ़ी न सघंदुसि। इल्म जे न अचण जूं ॿ सूरतूं आहिनि या शागिर्द गबी हुजे या उस्ताद टोटी हुजे। शागिर्द ते उस्ताद महिनत करे तो ज़हन आहे कोन। शागिर्द त घणो ज़हन आहे। सुबुह जो 7 बजे माण्हू से ठाहियो जोड़ियो स्कूल में मोकिले पई पर मास्टर पाकिस्तानी आहे स्कूल में अचे ई नथो। सम्झ हाणे इल्मु कीअं ईंदो। सम्झ फरमाई इकरा व रब्बुकल अकरम पढ़। मूंखे पंहिंजे तुंहिंजे परवरदिगार आलम जो कसम आहे त मूं जहिड़ो महिनती को उस्ताद कोन्हे। तो जहिड़ो काइनात में को होशियार मूं पैदा कोन कयो। अक्लमंद में अक्लमंद वॾे में वॾो होशियार कंहिंजी ज़ात आहे चओ मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। कंहिं माण्हू जो इल्मी अहसान कोन हूंदो आहे। मिर्ज़ा नबूवत जी दावा कई सियालकोट वारे सम्झ कॉलेज जे अंदरि सम्झ दाख़िला वरितई मैट्रिक में ना पास थियो। नबी जो ज़हन ॾिस। पोइ वरी किलारत थियो। सम्झ पोइ रुश्वत खाधई लाइ छॾियऊं। सम्झ पोइ छा थियो पोइ जेके कुर्सी खाली ॾिसई त टप चढ़ी वेठो। नबी सी फरमायो मुजद्दिद ईंदो चई उहो आउं आहियां। नबी सी फरमायो त महदी ईंदो चई उहो आउं आहियां। नबी सी फरमायो ईसा नाज़िल थींदो चई उहो आउं आहियां। पोइ चई ज़िल्ली नबी आहियां। पोइ चई असली नबी आहियां। पोइ चई मसीह मोहम्मद आहियां। पोइ चई मदीने वारो मोहम्मद आउं पाण आहियां। ज़ोर सां लानत नथा चओ छो। चई पहिरीं छा चई आउं मदीने में आयो हुउसि। ॿियो दफ़ो आउं कादियान में आहियां। ॿियो दफ़ो पहिरीं दफ़े खां मुंहिंजो अचणु सुठो आहे। कमु कहिड़ो करणु आयो अंग्रेज़नि मोकिलियो त जिहाद मनसूख़ करे। अञा एतिरो न अञा बि पहिरीं किलारत तंहिंखां पोइ मुजद्दिद पोइ महदी पोइ मसीह पोइ ज़िल्ली नबी पोइ असली नबी पोइ वरी अची थियो साईं मसीह मोहम्मद पोइ मोहम्मद। पोइ हिकिड़ी राति चई त आउं ख़ुदा सां सुठो आहियां मूंखे पेट थी वियो। पाण लिखई आहे ॻाल्हि कंदे शर्म अचे न। पाण लिखियो आहे त आउं ख़ुदा सां सुठो आहियां मूंखे पेट आहे। मूंखे ॿुधायो मुंहिंजा दोस्तो पेट माईअ खे थींदो आहे या मुड़ुस खे थींदो आहे। चओ ॻाल्हायो त सही। माई पेट थकिजी खां पोइ थींदो आहे या ईअं ई थी पवंदो आहे। चओ छा थियो पेट थका। पोइ वरी त मूं मातड़ी में इहा साॻुड़ी तकिर कई त कादूशी थी वेठो। चई भलो मुंहिंजी वियो ख़ुदा सां पेट मां कोन थियो मूं पेट सां कयोसि। चई भुलिजी वियो। सम्झो कादूशी थी चओ मूं पेट सां न कयो। सम्झ चई भुलिजी वियो। हाणे पेट सां थियो। सम्झ पेट सां थियो या कोन त ज़रूरु ॿाहिरि ॼणींदो या कोन। तंहिंजे करे आउं चवंदो आहियां त जंहिं क़ौम जो नबी चिकू हुजे उन क़ौम जी हालत कहिड़ी हूंदी। ॻाल्हि सम्झ में आई। हा इहो हुननि जो नबी सम्झ इहो चाहो नबी जेको पछाड़ी में पेट सां थियो। कहिड़ा कूड़ आई अहिड़ा कूड़ आई जेको बसि अंग्रेज अॼु घोड़ा घोड़ा कादियानी जी लॻी पई आहे। असां ते ज़ुल्म आहे। हींअर अल्ताफ़ हुसैन बि उते मिर्ज़ा ताहिर सां लंडन में मुलाक़ात करे उनखे आसरो कुझु ॾियारियो आहे। सम्झ आसरो ॾियारी अल्ताफ़ बि हुनखे आसरो ॾियारियो। आसरो ॾियारियो या न ॾियारियो हीउ कलमे पढ़ण वारा इनशा अल्लाह ग़ुलाम अहमद कादियानी खे कॾहिं बि तस्लीम न कंदा। उनखे मुंहं में थुकूं हणंदा। इन जो नबी छा सां थी पियो चओ पेट सां थी पियो। वरी पछाड़ी में मोह कीअं सम्झ हैरान वरी पाण भई छोकिरा ॻाल्हाईंदे छा शर्म अचे। चई मूंखे डियाबिटिस जी बीमारी आहे यानी शुगर ऐं मिठे पेशाब जी बीमारी आहे। राति ॾींहं में आउं 300 दफ़ा पेशाब कंदो आहियां। हाणे मूंखे ॿुधायो सम्झ राति ॾींहं में 300 दफ़ा पेशाब करे हिसाबदार वेठा आहिनि। जेकॾहिं 3 मिंट पेशाब में लॻनि त राति ॾींहं में 24 कलाक आहिनि। 24 कलाकनि खे 300 ते विराए अची त 24 कलाक मुटण में लॻी विया। बाक़ी टाइम रहियो कहिड़ो जेको क़ौम खे हिदायत कंदो। हिकिड़ा हिदायत करण ईंदा आहिनि ॿिया मुटण ऐं ज़मीन खे पलीत करण ईंदा आहिनि। कादियानी जो नबी मुटण नबी हो। टाइम को रहियो ॿुधाए टाइम रहियो आहे हिदायत करण जो कुझु कोन्हे। पछाड़ी में वरी मौत कहिड़ो आयोसि सम्झ पछाड़ी में रेलगाॾी में मौत आयोसि। पोयां दस्ता ॾियां उल्टियूं पोयां दस्ता ॾियां छा उल्टियूं। हाणे आउं तव्हां खां पुछां थो चओ असांजो मौत इमाम हसन जहिड़ो थिए। चओ सभु चओ
इमाम हुसैन जहिड़ो थिए, हज़रत अबू बकर जहिड़ो थिए, हज़रत उमर जहिड़ो थिए, हज़रत अली जहिड़ो थिए, चओ असांजो या अल्लाह मौत जहिड़ो थिए। कादियानी खे चओ त तूं दुआ घुर तव्हांजो मौत तव्हांजे नबी जहिड़ो थिए, कॾहिं दुआ कोन घुर, कॾहिं बि दुआ कोन घुर। जेकॾहिं कादियानी खे दुआ घुरे त या अल्लाह मुंहिंजो मौत गुलाम अहमद जहिड़ो, त ॿई ॿीहर खुली वञनि, अॻियां ऐं पोयां ॿई, पोइ डॉक्टर मुंहिंजो कोन ॾेई सघंदी। बदमाशी जी छा थींदी आहे, हद थींदी आहे। हींअर घोड़ा घोड़ा पिया कनि, अरे घोड़ा घोड़ा पाकिस्तान में आज दुकान आहिनि, आज जेके ज़मीनूं आहिनि असां मुस्लमाननि जूं कोन्हे, नौकरियूं आजूं आहिनि पाकिस्तान में, आज सीट आहे, आते किलो पाकिस्तान में ज़ुल्म आहे। असीं चऊं था जीअं खपे तीअं करियो, असांजो इस्तेलाह इस्तेमालु न करियो, पंहिंजे इबादत जी जाइ ठाहियो, उन ते मिर्ज़ा वारो नालो रखो, मस्जिद मां नालो रखियल मोचड़ा खाईंदा, पंहिंजे नबी वारो कलमो पढ़ो, असां वारे कलमे जो बेजमा आयो आहे मोचड़ा खाईंदा। असांजे घर में चोर घिरी अचे, असीं चऊं घोड़ा घोड़ा त ॿुधाईंदासीं। हिकिड़ा माण्हू चवंदा कानून से लड़ो, कानून से लड़ो, कानून से लड़ो कीअं, हिकिड़ा कानून जा मसाला हूंदा आहिनि, ॿिया गैरत जा। हिकिड़े जे घर में चोर घिरी अचे, हाणे कानून से लड़ो माना वञे सूबेदार, सूबेदार साहब मुंहिंजे घर में चोर आयो, चयो बाबा दस्तो पननि जो वठी वियो, बाज़ार में दुकान बंदि हो, दस्तो पननि जो वठी आयो, अधु कलाक खां पोइ चई कार खणी अच हलूं, पुलिस वारा आहिनि कोन, भले अचनि चौकी था, ॿिनि कलाकनि खां पोइ वेंदो चोर घर में वेठो हूंदो या ज़ाल जी सुतल करी वेंदो। बदमाश असांखे चवंदा गैरत जो मसालो कानून, हीउ गैरत जो मसालो आहे, कंहिंजो मसालो आहे चओ, गैरत जो मसालो। कंहिंखे ॾॿो सम्झ, कंहिंखे इलाज पिया कराइनि, कंहिंखे रन पिया ॾियनि, कंहिंखे नौकिरी पिया ॾियनि, कंहिंखे डालडा जो ॾॿो पिया ॾियनि, कंहिंखे कणिक जी बोरी पिया ॾियनि, मुस्लमान फिरनि पिया। लानत आहे इन सामान ते, हुज़ूर जे इज़त खां मथे ॿी का शइ न आहे। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंखे 3 तीर लॻा पिया आहिनि, वॾी रमक पोयूं पसाए नबी साईं मथे खां अची बीह रहिया, फरमाईंदा औसनी या सादो, ऐं सादा मोकिलाइण वारो ईअं वसील कर, वञण वारो ईअं ॻाल्हाई कोन, पंहिंजा पुठा घेरे मथो हुज़ूर जे कदमनि में आणे रखई, चई वज़ालिक मां तमन्नाई तो, चई या रसूल अल्लाह वसील करण जी ज़रूरत कोन्हे, अरमान कोन थींदो त हिन लाशे खे कफन मिलंदो या कोन मिलंदो, अरमान कोन थींदो त मूंखे माण्हू दफ़न कंदा या न कंदा, मूंखां मथे कहिड़ी माउ जो पुटु ख़ुशनसीब आहे जंहिंजा पोयां पसा आका जे कदमनि में कुर्बान थी रहिया हुजनि। हे बेईमान हिते दुकान कढियो वेठा आहिनि, सभु हलनि पिया, असांजा वॾेरा जेके आहिनि तिन जो को मज़हब कोन ईंदो आहे। ऑफिसर वॾेरे जो को मज़हब कोन्हे, ऑफिसर जेको ज़िले जो डीसी हूंदो आहे, एसपी हूंदो आहे, सो क़ौम जे ख़िदमत जे लाइ कोन हूंदो आहे, हिकिड़ो असेंबली जो मेंबर कंहिंजे दलाली कंदो आहे, बसि बराबरि आहे या कोन्हे, सभु चोरई थींदी आहे। हे वीचारा दलाली नथा कनि त हिनजी नौकिरी बाक़ी नथी रहे। हिते साबुण ज़िले ठटे में आई बीठा आहियो, आगा शाही डीसी थी आयो या कोन आयो, चओ आयो, ॿ वॾेरा पूरे चोरी सॼी बंदि थी वई, मालूम थियो ग़रीब चोर न आहे, वॾेरो चोर छा आहे, चओ केरु चोर आहे, चओ वॾेरो चोर आहे, ग़रीब जेको आहे चोर कोन्हे। ॿ जेकॾहिं पूरी वॾा माण्हू ज़िले जा त अमन अमान क़ाइमु थी वेंदो, ज़ुल्म जेको आहे ख़तमु थी वेंदो। जॾहिं चोर कंहिं ग़रीब जे घर में घिरंदो आहे, तॾहिं आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, इहो ग़रीब जी इज़त खे नथो लिखे, डीसी खे चैलेंज आहे, एसपी खे चैलेंज आहे त तो जहिड़ा बेग़ैरत ज़िले जा हक़ में हूंदा त हिननि मिसकीननि खे लुटणु सवलो। तव्हां सम्झो था या कोन था सम्झो, छा करियो था चओ, सम्झो पिया न, सम्झ त कंहिंजी चओ वॾेरो चोर हूंदो आहे, ग़रीब चोर न आहे, सम्झ। ऑफिसर जेको आहे सो दलाल हूंदो आहे, असीं दलाल कंहिं क़िस्म जा कोन आहियूं, असीं मलंग माण्हू आहियूं, स्टेज ते बि सभु कंहिंखे दॿे छॾींदा आहियूं, बसि सम्झ। असांखे कंहिंजी परवाह कान हूंदी आहे, पर मेरा बि आरा बि असमाली असमाली, हे वीचारा परेशान। ही नवाज़ शरीफ़ आयो हुकूमत करण, डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधायो अचे त 6 महीननि छा कयो, सुई गैस वारा ख़तमु, बैंकुनि वारा ख़तमु, फलाना ख़तमु, फलाना ख़तमु। अरे भड़वा तोखां हुकूमत नथी हले त छॾ, असीं सभिनी खे नौकिरी ते चाढ़ियूं था। हे पुलिस वारा बीठा आहिनि, सम्झ वीचारा रुश्वत था खाइनि, 2000 पगार, जेकॾहिं मूंखे हुकूमत ॾिनी 6 ॾींहंनि जे अंदरि 5000 पगार कई। मुंहिंजे टकर कई, हिकिड़े माण्हू मूंखे ख़त लिखियो कि बजट में पैसा आहिनि कोन्हे, तूं पघार वधाईंदो कोन्हे, बजट में त पैसा आहिनि कोन, पघार पियो वधाए। चई, मूं चयो बाबा हिकिड़ो कानून हो जंहिंखे चवंदो फलाणो पीर अखियूं पियो ॾे, आयो हुनजे दरगाह ते त साईं जो ख़लीफ़ो कानून वेठो, हिन सुवाल ई कोन कयो। ख़लीफ़े चयो कीअं आयो आहे, कि आयो हुउसि अखि वठण, पर साईं जो घर फिटो पियो आहे, तंहिंजे करे मूं सुवाल ई कोन कयो। चई साईं अखियूं घड़े कोन रखियूं आहिनि, असांजूं कजो आंखें पियो ॾे, जेकॾहिं अञा सुवाल कंदे त मुंहिंजी हिकिड़ी अखि आहे, कढी आंखें ॾींदो, सम्झ न तूं पेर। मूं चयो असां पैसा ठाहे कोन रखिया आहिनि, बिजेट कर्प त खाई विया, ख़ाली करे विया, उन्हनि जे पेट खे चीरींदासीं त डॉलर किरंदा, इंशाअल्लाह ग़रीबनि में विराईंदासीं। बदमाश सभु खज़ानो खाए, जेको ॼमे सो बि करसी, जेको मरे सो बि करसी।
वर्ल्ड बैंक से खड़ो थी वञो खड़ो, रुपए जी क़ीमत किराए तो किराए बिराए, रुकू करियो तो रुकू करियो, पछाड़ी में किलकन चे हिन करियो तो हिन करियो। बड़ा गांधी जा गुलाम हिनन काम हुकूमत हलाया समझ, बदमाशी है या हुकूमत है समझ। यकदम बस फोन ते तो ॻाल्हायां फलाण तो करियां ग़रीबनि जी तरह, असांखे कुझु बि कोन खपे। हे मुला चवंदा आहिनि इस्लाम आणे, असांखे बाबा इस्लाम कोन खपे, तूं वञी पंहिंजे घर रख, असांखे थोरो अदिल हुजे, इंसाफ़ हुजे, खाधो सही मिले, अमन हुजे, इहा ॻाल्हि खपे बसि। इस्लाम अचे आखां घुर, जंहिंजी रन घर खां ॿाहिरि तंहिंखां इस्लाम घुरबो, जंहिंजी धीउ अमेरिका में तंहिंजी खां इस्लाम घुरबो। चओ रन घर खां ॿाहिरि इस्लाम जो ऐं ग़रीब आहियो सवल आहियो, मूंखे दावत ॾींदा, घर वठी ईंदा, कॾो विछाईंदा त मोली साहब मानी का ख़त्मू ॾे अब्बा खे, पोइ जेका जेका मानी हूंदी, इहे जेके वॾा वॾा माण्हू आहिनि इन्हनि खे कसम आहे कॾहिं कंहिं दोस्त खे घर जे आसिरे ते दावत न हुआ। ॿुधाए कॾहिं घर जे तोखे करे कंहिं असेंबली जे मेंबर, कंहिं नवाज़ शरीफ़, कंहिं गवर्नर घर जे होटल ते मानी खाराईंदा, घर जे आसिरे ते दावत कीअं ॾींदी? वेंदा वठी महिमान खे ज़ाल घर में हूंदी कान दावत कीअं? हे अखबार वारा ॿिया वीचारा परेशान, सभु वेठा नौकिरियुनि वारा परेशान, सभु एहतिजाज पिया कनि, हड़तालुनि खां मसाला हल थींदा आहिनि छा? सभु वीचारा जेके आहिनि परेशान। हाणे त अटे जो बोरान पैदा थियो, महांगो थी वियो अटो। हा मुल्क बाबा ॻाल्हि ॿुध, पाकिस्तान ठहण खां वठी कॾहिं अटे जो बोरान थियो पाण वटि? कुझु बि कोन थियो। हींअर सरहद में 12 रुपया किलो अटो कोन मिले, पाण बि दुआ कर महीने खां पोइ अटो कोन मिलंदो। मूंखे चऊं ऐं असांखे चई छॾियो आहे 2 बचे अची, बाबा माण्हू घणा थी विया आहिनि तंहिंजे करे अटे जो बोरान थियो आहे। अरे भड़वा हे जेके आहिनि से 10 रुपया कारी ख़र्च कनि, लियाकत वज़ीर आला पाकिस्तान तारीख़ 500 जी बोतल पीअंदो, कंहिंजी बोतल पीअंदो आहे? चओ 5000 जी, 500 भुलिजी वियसि, 5000 जी एॾियूं 2 बोतलूं पीअंदो आहे। 10,000 शराब ते ख़र्च, 20,000 नाश्ते ते ख़र्च, 10 रुपए वारे जे लाइ 2 बचे अचे त 30,000 कारी ख़र्च करण वारो तंहिंजे लाइ गोली अचे। मुल्की मईशत ते बोझ आई आहियो ऐं ॿार थोरा असांखे था पैदा करायो। न खे ॿुधाईंदो नबी साईं जी ॻाल्हि त ज़व्वजुल वलूदल वदूद, नबी साईं फरमायो ॿार दॿे जजा पैदा करियो, दुनिया में तव्हांजी इज़त थींदी, इन्हनि खे मोचलाणो, क़यामत में मुंहिंजी उम्मत वधंदी ऐं फ़ख्र कंदी। अब ॿार जजा पैदा कंदा थोरा ॻाल्हायो, जेके जजा पैदा आउं पोड़ो थी वियो तंहिंजे करे आखां पई पुछां जजा। हाणे वरी हिकिड़ी ॿी चल खे ॿुधायां, जेकॾहिं आखां ॿार न संभालजनि, ख़ुदा जो कसम मदरसनि में छॾियो, बाबुल इस्लाम में छॾियो, हिन मौली अहमद वारे मदरसे में छॾियो, सिजाल वारे मदरसे में छॾियो, मौली अब्दुरहमान वारे मदरसे में छॾियो, ॿार उते छॾियो। ॿारनि जो खाधो पीतो गंदी कपिड़ो दवा असां ॾे पिड़सी ईंदो त हुनखे मानी अची कराईंदासीं। हल परेशान छो था थियो? ॿार दॿे रोज़ी कंहिं ते चओ ख़ुदा ते, कंहिं ते ख़ुदा जा वमा में दाबतन फिलहाल दे। हाँ खुदा जी खुदा खुराक जो खाधो कंहिंजे हवाले हो? ख़ुदा जे हवाले। हिन वरी खुराक जो खाधो ॾिनो आहे वज़ीर आबिद हुसैन, कारी चिहान बेड़ा ईअं पई आहे भैया भड़वा, हिनखे रन बेपर्दी कारी बेड़ा बेमज़हब तंहिंखे तव्हां वज़ीर खुराक। हाणे बरकत पवंदी कोन पवंदी? मूंखे हींअर ख़त लिखूं त मौली साहब अन्न आहे कोन, मूं चयो जेको वज़ीर खुराक आहे तंहिंजे गुदाम जा दरवाज़ा कोन्हे, माण्हू ॿोरी चोरी कई आहे। बोरियूं सभु चोरी थी वयूं, दरवाज़ा आहिनि कोन। छली बदमाशी बिना अन्न में फलान में फलान में फलान में फलान में तारीख़ महंगाई लगी पई आहे, न अमन न अदिल न इंसाफ़ न ॿियो सम्झ खजानो आयो हुननि जे पहिरियों। हज़रत अली वटि हिकिड़ी औरत आई, चई अमीरुल मोमिनीन 7 ॾींहं थिया आहिनि घर में खाधो कोन्हे, चई अटे जी ॻोथरी ॾे, ॻोथरी नहीं अटे जी। सम्झ अंदरि घिड़ो सरकारी खज़ाने में नक ते हज़रत अली हथ रखो, नक ते हथ रखी अटे जी बोरी भरे माईअ जे हवाले कई, पोइ नक तां हथ लाथी। कंहिं माण्हू चयोसीं नक ते हथ रखां, चई सरकारी खज़ाने में अंबर रखियल हो, अलीअ खे हुनजे सूंघण जो हक़ कोन हो। सम्झे छा रखियल हो? चओ अंबर, अलीअ खे हुनजे सूंघण। वरी खाधो अमीरुल मोमिनीन नौकर आयो, बाजर जी मानी, बकरी जे खीर जो गिलास, लूण जी प्लेट खणी अलीअ जे अॻियां अची रखी। हिन पुलिस वारे खां पुछ, तूं इहो खाधो खाई न? पुछ ए पुलिस वारो पर हिन मुलाणा खां पुछ, तूं खाईंदे? असांखे जेकॾहिं लूण जी प्लेट बकरी जो गिलास ॾींदा करे वाइदी कोन करी छॾिया जा वञे। पर हज़रत अली टप ॾेई उथी बीठो, चई अली ऐं 3 खाधा, ऐं त लूण सां मानी कंदुसि, खीर हुनखे ॾे जेको मुंहिंजे हुकूमत में ज़्यादा मोहताज हो।
अदला इंसाफ हो या कोन हिते जेको आयो आहे हू चए हुन जा स्विट्जरलैंड में खाता हू चए हुन जा बेनज़ीर चए त नवाज़ शरीफ जा ॻोल्हे खाता कढियां नवाज़ शरीफ चए त बेनज़ीर जा ॻोल्हे कढियां हू चए हू करपट अलाए करपट जा करप्ट मूंखे वरी अंग्रेजी कान ईंदी आहे सम्झ हू चए हू करपट हू चए असां ॿिन्ही जे मुंहं ते भूलो ॿई करपट जो असीं पा कयूं असां त कंहिंजो पैसो कोन खाधो आहे अब असां कंहिं जीअरे जो पैसो खाधो आहे असां मुलनि जी तारीख़ आहे त को बि जीअरो असांखे हथु रखणु कोन ईंदो आहे असांखे आमा फ़ाइदो कोन्हे मोलनि मां फ़ाइदो आहे अलाए असांखे हिकिड़ो जीअरो हो सेठ 500 रुपया मदरसे लाइ चवंदो घुर में आऊं बिल्स बीमार थियो त 1200 जो छेड़ो वठी उन ॾींहुं मदरसे में पुॼाए मूं चयो भेण जीअरनि मां फ़ाइदो ई कोन्हे मोलनि मां फ़ाइदो को मरियो वञे त हुनजो गंदी कपिड़ा बांचियूं बलाल ॿियो सुबुह मां सवेरी मखण मानी खीर जो गिलास 40 ॾींहंनि ताईं सीरो ॿियो इहो खाई घउ कयोसीं तेसीं आलासीं ॿिए तो जहिड़े जवान खे ढड़े विधो असांजो खाधो चालू हूंदो असांजो खाधो बिल्कुलु चालू असांखे मुर्दनि मां फ़ाइदो आहे जीअरनि मां कोन्हे असां वटि मुला हूंदा आहियूं मुला जनाज़े सां गॾु क़ुर खणी हलंदा आहिनि समझ पोइ जिते जनाज़ो रखबो आहे पोइ सगीरा कबीरा नंढा वॾा ख़ुदा जा ॿारनि जा सभु माफ़ कराए मुलो 500 रुपया वठंदो आहे अब इहो सोचो सस्तो आहे या ख़राबु आहे हमेशह बुछड़ायूं करो पछाड़ी में 500 रुपया वठी पुठनि ते चाढ़ियां की बेस्ट में छॾे अचूं महांगो आहे महांगाई आहे महांगाई हुजे त आउं तोखे ॾियां थो 500 खण के मुले खे पुठनि ते मुले खां मूं पुछो न गुनाह कया शराबी हो बेनुमाज़ी हो गुनाह तो खया या क़ुर खया केॾां लॻिया की जे कया ते खया न को क़ुर खया न को मूं खया मूं चयो 500 छा कि आख़िरी धक्कणी करे में वरी उथी थोरी पुछंदो त 500 फुरी में वरी मूंखे बेस्ट में कोन पहुचाए जीअरे असांखे हथु रखणु न ॾींदा हिननि भरिसां मुल्क जो ॾेवालो कढी करे हाणे हिननि खे चओ तव्हां खां नथी हले बिल्कुलु ख़ुदा जे वास्ते जान छॾियो पर हे जान छॾींदा कोन हे जान कॾहिं बि कोन छॾींदा मुल्क खे विकिणी छॾींदा बसि हींअर वर्ल्ड बैंक जा ग़ुलाम अमेरिका जो कहिड़ो क्लिंटन उन जा छा आहिनि ग़ुलाम सभिनि जा ग़ुलाम था अची वञनि बदमाश पहिरीं नंबर जा असीं अमेरिका ते बि लानत कयूं था बरतानिया ते बि लानत कयूं था उनजे पोइ लॻनि ते बि लानत कयूं था कसम आहे ख़ुदा जो असांखे जेकॾहिं वस हुजे त अमेरिका ऐं क्लिंटन जो खून कुतनि खे ठाहे इस्लाम जो दुश्मन मुस्लमाननि जो दुश्मन असांखे हिननि ते उहो खाईंदा पर असीं पुॼो कोन था सघूं ज़ाल चयो हिकिड़े मुड़ुस खे की क़यामत में पाण थींदासीं मुड़ुस ज़ालूं वरी मुड़ुस थींदियूं ज़ालूं तॾहिं हुन चयो जेके हिते हिरल आहिनि उते बि कोन छॾींदा हालतूं जेके आहिनि से इहे ख़राब थी चुकियूं आहिनि मुल्क जी हालत ख़राब थी चुकी आहे मुंहिंजा दोस्तो सम्झ तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु आहे महिरबानी करे पंहिंजे ज़िले खे कादियानी बदनाम कयो अख़बारनि ॿियनि सभिनी में ॻाल्हियूं अची वियूं आहिनि ख़ुदा जे वास्ते जेको कादियानी जिते ॾिसो उन सां तालुक कंहिं क़िस्म जो न कयो कादियानी सां बाइकाट करणु मुस्तफ़ा जे रूह खे ख़ुशि करणु जेको कादियानी जी मानी में दावत में शरीक अची थींदो ईमानदारी ॻाल्हि क़यामत जे ॾींहुं नबी साईं जे शफ़ाअत खां मारूम रहंदो सभु हथ मथे खणो त कादियानी सां असांजो तालुक न रहंदो छो न रहंदो छो कादियानी ते लानत आहे असीं हिननि खे बर्दाश्त करण जे लाइ तयारु कोन आहियूं कादियानी खे डपु आहे अमामा डपु आहे कादियानी खे हुकूमत मां डपु कोन्हे अवामा डपु आहे हुकूमत मां कोन्हे वाणियूं ऐं पठान विड़ी पिया वाणियूं पठान सम्झ वाणी हणी पठान खे दसे विधो हाँ वाणियूं पठान जे सीने ते चढ़ियो था घोड़ा घोड़ा पियो करे चऊं कर ख़बर लाले खे दसे विधे घोड़ा घोड़ा पियो करिए की उथियंदो मूंखे मोच लाणंदो कंहिंजे करे घोड़ा हिननि खे पतो आहे मुस्लमाननि में गैरत आई त असांजो ख़ैर कोन्हे वा आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।